यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन में पीपल्स पार्टी की टिकट से इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि पंहिंजी चूंड मुहिम तेज करे छड़ी। उन मौके ते यूसी उडेरोलाल स्टेशन मां नामज़द कयल ज़िले काउंसिल के मेंबर मोहम्मद अकरम बलोच पारां यूसी के मुख़्तलिफ़ ॻोठनि कादिर बख्श बालादी, अल्लाह जुड़ियो बालादी, साईं बख्श बालादी समेत ॿियनि ॻोठनि में बालादी बिरादरी के मोज़िज़ीन जान मोहम्मद बालादी, मुरीद बालादी, अकबर बालादी, गुल हसन बालादी, आलम बालादी, मन्नू बालादी, मोहम्मद हनीफ बालादी, दरिया खान बालादी, रफ़ीक बालादी, लखमीर बालादी, मिसरी बालादी ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। जंहिं बाद मोहम्मद अकरम बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां बालादी बिरादरी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं इलेक्शन में असांजे पैनल की हिमायत जो ऐलान कयो आहे। असां हर वक्त बालादी बिरादरी सां गॾु रहिया आहियूं। इलेक्शन पंहिंजी जाइ ते, पर असांजो बालादी बिरादरी सां पुराणो वास्तो आहे। मूं पंहिंजे नाज़मी वारे दौर में अॻूणे ज़िले नाज़िम सैयद मोहम्मद अली शाह जामोद सां गॾिजी रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि। असां MNA मखदूम जमील ज़मा ऐं सैयद मुमताज़ शाह जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असां ते एतमाद कंदे पार्टी जी टिकट ॾियारी आहे।